नाज़रीन, वज़ीर आज़म इमरान खान जी सदारत हेठ क़ौमी इक़्तिसादी क़ाउंसिल जे इजलास में बजट हदफ़नि जी मंज़ूरी ॾिनी वई। वॾे वज़ीर मुराद अली शाह सिंध लाइ तरक़ियाती स्कीमूं घटि रखण ते इख़्तिलाफ़ी नोट जमा कराइण जो फ़ैसिलो कयो आहे। इन हवाले सां तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां गॾु वीडियो लिंक ते मौजूदु आहे इस्लामाबाद मां मेरा टीवी जो रिपोर्टर मदثر राजपोत। जी मुदثر, वधीक छा तफ़सील आहिनि? जी जी तो वज़ीर आज़म जी सदारत में इक़्तिसादी क़ौंसिल जो इजलास थियो। अॼु जे इक़्तिसादी क़ौंसिल जे इजलास में साल 2021-22 जी तरक़ियाती बजट की मंजूरी ॾिनी वञी। इन इजलास में आईंदा माली साल जो जेको 900 अरब जो सूबनि खे ऐं जॾहिं त 1202 अरब रुपए जो जेको वफ़ाक़ी तरक़ियाती बजट टोटल तरक़ियाती बजट जो जेको तख़मीनो हो 2102 अरब रुपए जो लगायो वञी मंजूरी ॾिनी वञी। अॼु जे इन इक़्तिसादी क़ौंसिल क़ौमी इजलास में सिंध जे वॾे वज़ीर इख़्तिलाफ़ी नोट भी कयो ऐं एहतजाज भी कयो। जॾहिं त वज़ीर आला सिंध मुराद अली शाह पारां इजलास के ख़त्म थियण खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस कई। उन में चयो त सिंध खे जेके तरक़ियाती मनसूबा आहिनि उन्हनि में उनखे हिसो नथो ॾिनो वञे। इन सां गॾोगॾु इहो चयो वियो त सिंध में जेके जारी मनसूबा आहिनि उन्हनि जे हवाले सां बि को ख़ासि पेशरफ़्त न आहे थी। प्रेस कॉन्फ्रेंस में सिंध जे वॾे वज़ीर इहो बि ॿुधायो त वज़ीर आज़म इमरान खान ग्रीन लाइन जेकी बस मनसूबो हो उन जे हवाले सां चयो त उहो 3 महीननि जे अंदरि जारी कई वेंदी, हलाई वेंदी, पर उनखे 3 साल खां भी मथे जो अरसो थी चुको आहे, अञा ताईं उहा बस मनसूबो न आहे थियो। ॿी जेकी अहम स्टेटमेंट हुई सईद मुराद अली शाह जी प्रेस कॉन्फ्रेंस में उहो चयो त इक़्तिसादी कौंसिल में इत्तफ़ाक़ राय सां फ़ैसिला थींदा आहिनि, पर हिन में इत्तफ़ाक़ राय क़ाइमु न कयो वियो ऐं जेको इख़्तिलाफ़ करण जे बावजूदि बि असांजी ॻाल्हि जेको इन अहम इजलास में न ॿुधी वई। इन सां गॾोगॾु अॼु जे हिन जेकी इक़्तिसादी कौंसिल जे हवाले सां सिंध जे वॾे वज़ीर इहो ॿुधायो त वफ़ाक़ खां जेको घुर्बल सूबनि खे जेको हिसो आहे उहो नथो मिले। इन जे हवाले सां 12 मुख़्तलिफ़ मौक़नि ते सिंध पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराईंदो आयो आहे, पर वफ़ाक़ पारां इन हवाले सां को बि उन ॻाल्हि खे नाहे ॿुधो वियो। इन प्रेस कॉन्फ्रेंस में हिकु त जेको बेरिया टाउन जे मामले ते बि ॻाल्हि ॿोल कई, जॾहिं त इक़्तिसादी मनसूबनि जे हवाले सां जेके कुझु तफ़सीलात हूं ऐं उन में जेके एहतजाज सिंध जे वॾे वज़ीर पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड करायो उन हवाले सां प्रेस कॉन्फ्रेंस में मीडिया खे मुराद अली शाह पारां आज़ादु कयो वियो। जी मुदثर, अमां जी महिरबानी।